अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब कुमार जी। अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि त हिकु नई सीरीज़ शुरू करे रहियो आहियां हिन चैनल ते। उहा सीरीज़ आहे एप्लीकेशन सीरीज़ या एक्सप्लोर प्ले स्टोर जे नाले सां। त उन सीरीज़ में तव्हांखे हर रोज़ हिकु नई वीडियो में कुझु नई एप्लीकेशन जे बारे में ॿुधाईंदुसि। जीअं अॼु जी हीअ वीडियो जेकी आहे हिन में तव्हांखे सिर्फ़ु 2 एप्लीकेशनूं ॿुधाईंदुसि जेके बिल्कुलु यूनिक आहिनि ऐं बिल्कुलु नयूं बि आहिनि, तव्हां कॾहिं बि इस्तेमालु न कयूं हूंदियूं। उम्मीद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। उनखां अलावा हीअ सीरीज़ बि तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। त पहिरीं मूंखे फीडबैक ॾियो त हीअ सीरीज़ तव्हांखे वणी या न, ऐं उनखां पोइ हीअ वीडियो पूरो ॾिसो। वीडियो ॾिसण खां पोइ ॿुधाइजो त हीअ वीडियो तव्हांखे वणी या न। अचो त शुरूआति कयूं। तो दोस्तों, सभ खां पहिरीं जेका एप्लीकेशन आहे उन जो इंटरफेस कुझु हिन तरह जो आहे। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो हिकिड़ो मैप जंहिंमें तव्हांखे हर हिकु फोल्डर जो अलॻि अलॻि फाइल नज़र अचे पियो। जेकॾहिं तव्हां कंहिं पर्टिकुलर फोल्डर डायरेक्टरी ते तव्हां क्लिक कंदो त उते मौजूदु तव्हांखे फाइल नज़र ईंदा, ऐं उहो बि बिल्कुलु हिन तरह कहिड़े फोल्डर में किथे को फाइल पियल आहे, सभु जा सभु फोल्डर तव्हांजे साम्हूं हिन तरह खुली ईंदा। बिल्कुलु हिकिड़ो मैप ठहियलु आहे, हिकिड़ो नक्शो आहे सॼे फाइल मैनेजर जो। जी हा, बिल्कुलु हिते तव्हां पंहिंजो मेमोरी कार्ड बि ॾिसी सघो था। हिते तव्हां पंहिंजो फ़ोन जी मेमोरी बि ॾिसी सघो था। इनलाइज़ सिस्टम थी रहियो आहे। तव्हां ॾिसी सघो था माई सॉन्ग्स, जीअं मूं ओपन कयो त हिते तव्हां ॾिसी सघो था सभु जा सभु अची विया। ऐं हीअ 5 MB जो फाइल आहे। जेकॾहिं हिनखे मूंखे ओपन करिणो आहे, छो जो हीअ वीडियो आहे न करे हुनखे ओपन कोन थो करियां। जेकॾहिं मूंखे ओपन करिणो आहे त हिनखे आउं सिर्फ़ु डबल टैप कंदुसि त हीअ ऑटोमेटिक ओपन थी वेंदो। ठीकु आहे। हिन एप्लीकेशन जो नालो आहे मेमोरी मैप, ऐं हिकिड़ो फाइल मैनेजर आहे जंहिंजो नालो आहे मेमोरी मैप। इहो डाउनलोड किथां थींदो, हिन वीडियो खे अॻिते ॾिसंदा रहो। उनखां पहिरीं तो बाद में तव्हांखे ॿुधायां थो हुनजो लिंक तव्हांखे किथे थो मिले। अच्छा, हिकिड़ी ॿी एप्लीकेशन आहे जंहिंखे क्लिक करण सां तव्हांजी मोबाइल जो लुक कुझु हिन तरह जो थी वेंदो। ईअं लॻंदो त तव्हांजी मोबाइल मतिलबु त जेका मोबाइल जे मथां पनी लॻियल हूंदी आहे नई मोबाइल जे मथां, ईअं तव्हांखे हेडिंग में कुझु अहिड़ियूं एप्लीकेशन्स तव्हांखे हेडिंग में मिलंदियूं जेके तव्हां ज़्यादा यूज़ करियो था। ऐं उहे एप्लीकेशन्स तव्हांखे नंढियूं नंढियूं नज़र ईंदियूं जेके तव्हां घटि यूज़ कंदा आहियो। त हीअ तव्हां ॾिसी सघो था त सभु जो सभु उहे एप्लीकेशनूं मूंखे हेडिंग में नज़र अची रहियूं आहिनि जेके आउं ज़्यादातर इस्तेमालु करियां थो, ऐं जेके आउं घटि एप्लीकेशनूं यूज़ करियां थो नंढियूं नंढियूं नज़र अचनि थियूं। त जस्ट तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो को बि आइकन नज़र कोन ईंदो, बसि तव्हांखे सिर्फ़ु अखर ई नज़र ईंदा। अखर ई अखर आहिनि, सभिनी एप्लीकेशन जा नाला आहिनि। जीअं एप्लीकेशन ते मिसाल तौरु फेसबुक ते क्लिक करियां थो त फेसबुक ओपन थी वेंदो। ठीकु आहे। फेसबुक में वरी डे मोड रखियो आहे, शायदि मां छॾींसि खणी। ओके, अहिड़े हिसाब सां जेकॾहिं आउं इंस्टाग्राम ते टैप कंदुसि त इंस्टाग्राम ओपन थी वेंदो। ओके, सेटिंग आहे, ऐं सेटिंग में आउं ज़्यादातर वेंदो आहियां। शाज़म में सॼो ॾींहुं इस्तेमालु कंदो आहियां। ट्विटर ऐं फेसबुक त पंहिंजा ईअं सम्झो त ज़िंदगी जो हिसो बणिजी चुका आहिनि। ऐं हिते इंटरनेट, फेसबुक, क्रोम यकीनन तव्हां सॼो ॾींहुं इस्तेमालु कंदा हूंदा, उहो तव्हांखे हेडिंग में मिलंदा। दोस्तों, हिन एप्लीकेशन जो नालो आहे AP50, मतिलबु AP15, ऐं हिन जो लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में मिली वेंदो। हिकिड़ो आहे जिते वञी करे तव्हां 2 एप्लीकेशनूं आसानी सां मुंहिंजे बिला करे डाउनलोड करे सघो था। त दोस्तों, हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी जे निशान ते क्लिक करे ऑल ते क्लिक करे छॾियो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न आहे कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। ऐं हा यार, शेयर कोन कंदा आहिनि दोस्त, तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में केरु बि कोन कंदो आहे। हिकिड़ो को दोस्त मां हिकिड़ी वीडियो शेयर करे न, उन सां मूंखे काफ़ी फ़ाइदो थियो। ऐं तव्हां बिल्कुलु इहो कोन चाहींदा त मूंखे को फ़ाइदो थिए। हिकिड़ी 2 वीडियो शेयर कंदा कयो, हिकिड़े 2 दोस्तनि सां वीडियो शेयर कंदा करियो। ऐं मिलां थो तव्हां सां अॻिए वीडियो में। तेसीं ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।